अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन इन फोकस सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद नाज़िम जतोई। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कयूं था जेका सिंध जे हवाले सां मुख़्तलिफ़ तालीमी सर्वे थियनि था हुन ते गुफ़्तगू कंदासीं ऐं ख़ासि तौर ते असां कोशिशि कंदासीं हिन प्रोग्राम में डिस्कस कयूं एनुअल स्टेटस ऑफ एजुकेशन रिपोर्ट जेका असर जी तालीम जी रिपोर्ट आई 2014 में जनवरी में उन्हनि पब्लिश कई, जंहिं रिपोर्ट जे मुताबिक़ सिंध जेको आहे ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं बलूचिस्तान हिननि टिनि सूबनि खां जेका आहे तालीम जे जेको हिकिड़ो कंपेरिज़न आहे, हिकिड़ो जेको मुक़ाबिलो कयूं ॿारनि जो स्टूडेंट जो, हुन खां असांखे स्टूडेंट्स पोइ नज़र अचनि था। त असां हीअ जेका हिननि जी रिपोर्ट आहे कोशिशि कयूं था त हिन ते डिस्कस कयूं ऐं ॾिसूं त रूट्स जेका आहिनि केतिरी हिन जी सही आहिनि, हिन सर्वे जी इन में केतिरी हद ताईं जेका आहे हक़ीक़त आहे ऐं केतिरी हद ताईं इहा जेका आहिनि जेका आहे सर्वे जो जेका आहे असां जेको जनरल माण्हुनि जो ख़्यालु आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में पहिरों बि ॾिठो त माण्हुनि जो ख़्यालु आहे त सर्वे जेका आहिनि इस्लामाबाद में उहे या कराची में उहे फ़ोननि ते कया वेंदा आहिनि, हक़ीक़त में ऑन ग्राउंड जेके स्कूलनि ताईं न पुॼंदा आहिनि। त ॾिसूं था त हीअ जेका रिपोर्ट आहिनि जंहिं जे मुताबिक़ जेको तमामु वॾे न्यूज़ पेपर्स बि कोट कई, मुख़्तलिफ़ मीडिया में बि असां हिन रिपोर्ट जो तमामु घणो ॾिठो आहे, तज़किरो थियो आहे। त असां ॾिसूं था त वाक़ई जेका आहे हीअ रिपोर्ट केतिरी हिन में असांखे ऑथेंटिसिटी नज़र अचे थी, केतिरी हिन जी जेका आहिनि स्टैंडिंग सही आहिनि, केतिरा स्टेट्स हिन जा सही आहिनि ऐं हुन सां गॾु तालीम जो जेको हिन जो एक्सपीरियंस रहियो आहे, जंहिं कुझु डिविजन्स अहिड़ा आहिनि जिते तमामु घणो हिननि खे नज़र आयो त तालीम में प्रॉब्लम्स आहिनि, हुननि खे बि डिस्कस कयूं था ऐं कोशिशि कयूं था त जेका फैक्ट्स एंड फिगर असांखे हिन वक़्तु ताईं साम्हूं आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कयूं। अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि असांजे स्टूडियोज़ में मुमताज़ पीरदाद साहब, पाण रीजनल कोऑर्डिनेटर आहिनि असर पाकिस्तान जा। हिननि सां गुफ़्तगू कयूं था ऐं पुछूं था त हीअ सॼो जेको सर्वे आहे उनखे कीअं था ॾिसनि, तालीम जी जेको ओवरऑल सूरत हाल रही आहे, कोऑर्डिनेशन जेका हिननि कई आहे उहा सॼी हुननि सां गुफ़्तगू कयूं था ऐं जेका आहे तव्हां खे कोशिशि कयूं था जेको माण्हुनि जे दिमाग़ में आहे त जेका हीअ सॼी रिपोर्ट्स हूंदियूं आहिनि उनमें कुझु थोरी घणी शायदि सचाई हुजे बि, पर माण्हुनि जो ख़्यालु हूंदो आहे त शायदि हीअ तमामु घणी ऑथेंटिक न आहिनि हूंदियूं। त हिन जी ऑथेंटिसिटी जे बारे में जेका आहे उहा बि तव्हां ताईं मालूमात पहुचायूं। अचो त सिलसिले खे अॻिते वधायूं। मुमताज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। पहिरियों सुवाल मां तव्हां खां बिफोर कमिंग टू दिस सर्वे मां पुछणु चाहींदुमि त तव्हां जेको आहे केतिरो अरसो हिन सॼे प्रोसेस में तालीम वारो जेको आहे कमु कयो आहे ऐं तव्हां जेको सूरत हाल आहे तालीम जी सिंध जी उनखे कीअं ॾिठो आहे? थैंक यू नवीद, तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो जो मां सिंध जी तइलीम जी सूरत हाल ते तव्हां सां कुझु ते वेही कुझु हाल अहवाल कयूं ऐं ॾिसूं त असांजी सिंध जी तइलीम किथे बीठल आहे। जेसि ताईं रहियो मुंहिंजे तइलीम जे मैदान में मुंहिंजे रहियल कम जो, त मूंखे पंहिंजी यूनिवर्सिटी जी डिग्री कंप्लीट कई, तक़रीबन 2 साल थिया आहिनि ऐं उन्हनि 2 सालनि जीअं मूं यूनिवर्सिटी जी डिग्री कंप्लीट कई त मां हिन फील्ड में हलियो आयुसि। मूंखे असर पाकिस्तान सां कमु कंदे 1 साल थियो आहे ऐं हिन असर पाकिस्तान में जॾहिं मूं कमु कयो इदारा तालीम आगही जे हेठि जेका हीअ रिपोर्ट ठहे थी, त मूंखे सॼी सिंध घुमण जो पूरो मौक़ो मिलियो आहे, सॼी सिंध खे ॾिसण जो मौक़ो मिलियो आहे त असांजे तइलीम जो मयार सॼी सिंध में किथे बीठल आहे। हाणे जॾहिं असां तइलीम जे मयार जी ॻाल्हि कयूं था त सभिनी खां पहिरियों ॾिसणो आहे त एजुकेशन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे, तइलीम जी अहमियत केतिरी आहे ऐं छा असांजो मुआशिरो उन अहमियत खे ॼाणे थो, छा असांजो मुआशिरो उन अहमियत खां वाक़िफ़ु आहे। जेकॾहिं वाक़िफ़ु आहे त उन मुआशिरे तइलीम जी अहमियत लाइ, तइलीम खे अॻिते वधाइण लाइ छा कयो आहे। जॾहिं असां वञूं था, ॾिसूं था, कराचीअ खां ॿाहिरि निकिरूं था, इवन कराची जी हालत बि का एतिरी सही कान्हे का। जॾहिं असां अर्बन जो हिते सर्वे कयो हो त उते बि असांखे हालत काफ़ी गंभीर नज़र अचे थी, पर जॾहिं असां अॻिते निकिरूं था त उते नज़र इहो थो अचे त वालिदेन जेके आहिनि उहे तइलीम जी अहमियत खां वाक़िफ़ु न आहिनि, जेके उस्ताद साहिबान आहिनि उहे पाण तइलीम जी अहमियत खां वाक़िफ़ु न आहिनि, या वरी जेको असांजो सिस्टम आहे, जेका सरकार हुकूमत आहे, शायदि उहा बि तइलीम जी अहमियत खां वाक़िफ़ु न आहे। मूंखे तमामु सख़्तु मां ॻाल्हि कयां थो, पर हक़ीक़त में नज़र ईअं ई थो अचे त तइलीम जी अहमियत खां या त वाक़िफ़ु न आहे। त ईअं कीअं मुमकिन आहे? हाणे असां रहूं था 2014 में रहूं था, दुनिया हिकिड़ी ग्लोबल विलेज थी वई आहे, असां सॼी दुनिया जा जेके चैनल्स पाकिस्तान में असां ॾिसी सघूं था त ॿारड़ी जा जेका वालिदैन आहिनि उहो बि हिननि वटि बि एतिरो शऊर आहे त हाणे हर जेको माण्हू आहे उहो चाहे थो त हुनजे ॿारु तालीम हासिलु करे। इहो कीअं थी सघे थो त तव्हां सम्झो था त ॿारनि खे, वालिदैन खे बि एतिरी जेका आहे तालीम जी जेका आहे एतिरो शऊर न आहे, आगाही जो उन्हनि खे एतिरो अहसासु न आहे? साईं ॾिसो, मां जॾहिं आगाही ऐं तइलीम जी ॻाल्हि कयां थो त वाक़िफ़ु न आहिनि हुन खां, उनजो मक़सदु इहो आहे त छा मूंखे इहो ॿुधाए त अॼु सिंध में वालिद पंहिंजे ॿार जो एहतिसाबु करे थो, वालिदैन पंहिंजे ॿार जो एहतिसाबु कनि था, वालिदैन उस्तादनि जो एहतिसाबु कनि था, या वरी जेका सरकार सेकंड नंबर ते ॻाल्हि अची वई त केतिरो कनि था, पर इहो पहिरें नंबर ते इहा आहे त छा वालिदैन पंहिंजे ॿारनि खे तालीम हाणे ओतिरो जेको हिकिड़ो कंपेरिज़न कयूं को 15-20 साल पहिरियों हलिया वञूं या हाणे जो
उन में कंपेरिज़न कयूं त छा इहो फ़र्क़ु असांखे नज़र नथो अचे त हाणे हर वालदेन जेका आहिनि जेका बि पेरेंट्स आहिनि उहे चाहिनि था त उन्हनि जा ॿार तालीम हासिलु कनि ऐं न सिर्फ़ु तालीम हासिलु कनि पर सुठी तालीम हासिलु कनि इहो जेका हिकिड़ी पेरेंट्स में उहो आहे तव्हां नथा सम्झो त असांखे हाणे थोरो वधीक नज़र थो अचे नज़र अचे थो पर उनजे मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि केरु उन्हनि खे पुश थो पियो करे वञे केरु ज़ोर विझे थो त भई हीअ तइलीम जी सूरत हाल हाणे खणो उन खां पोइ उहे चवंदा त हा भई हीअ बिल्कुलु आहे बिल्कुलु शहरनि में वालदेन पंहिंजे ॿारनि खे स्कूल में प्राइवेट स्कूल में मोकिलीनि था ऐं उते उन्हनि खां पुछनि था त उन्हनि जे तइलीम जो हिसाबु छा आहे पर मां सिर्फ़ु हिकिड़ी तव्हांखे मिसाल ॾियां हींअर 9, 10, 11, 12 जा इम्तिहान थिया आहिनि उते जेको कॉपी कल्चर हले पियो उते उन्हनि नंढड़नि ॿारनि सां गॾु केरु बीठो उन जे कॉन्टेक्स्ट में उन जे अंदरि वञी ॾिसो त इन खां वाक़िफ़ु त आहिनि त इल्म जी अहमियत आहे तइलीम जी अहमियत आहे असांजो ॿारु पढ़ंदो नौकिरी करे वठंदो उन खां वाक़िफ़ु आहिनि पर उनजे वधीक जेको उनजो नज़रियो आहे शायदि उन खां सही वाक़िफ़ु न आहिनि जेकॾहिं कॉपी कराइण जे पोयां बि जेकॾहिं वालदेन बीठा आहिनि त भई असांजो ॿारु पढ़ी वठे असांजो ॿारु करे वठे त इन जो मतिलबु इहो न थियो त हू तइलीम जी अहमियत खां वाक़िफ़ु न आहिनि जॾहिं हू उस्ताद खे चवनि था त भई असांजो ॿारु 6 महीना त होॾे स्कूल कोन आयो आहे पर बोर्ड जे इम्तिहान जे लाइ हेड मास्टर खां ठपो हणाइनि था त इन जो मतिलबु इहो न थियो त हू तइलीम जी अहमियत खां वाक़िफ़ु न आहिनि सिर्फ़ु रोज़गार खे या ज़िंदगीअ जे गाॾे खे हलाइणो न आहे उन्हनि खे उन शइ जो असांखे शऊर ॾियणो आहे तइलीम जे इल्म जे असुलु मक़सद ताईं पहुचणो आहे जेको असांखे नज़र अचे थो त उते न आहे हाणे वरी मां जॾहिं गवर्नमेंट जी ॻाल्हि कई त उहा वाक़िफ़ु न आहे लखी ग़ुलाम शाह तहलके में ॻोठ आहे खाई महर बिरादरी उते रहंदी आहे मां कुझु ॾींहं पहिरियों उते उनजे स्कूल सां उन्हनि जी कम्यूनिटीअ सां हिकिड़ी कचहरी कई असांजे असर जो ई हिकिड़ो हुआ उन स्कूल चवनि था त असां वटि 1904 में स्कूल ठहियलु आहे उनजी रिपेयरिंग बि थी आहे पर अॼु ॾींहं ताईं उन स्कूल खे बिजलीअ जो कनेक्शन न मिलियो हाणे मूंखे ॿुधायो मां EDO साहिब खां पुछां मां उन कम्यूनिटी खां पुछां मां उन इलेक्टिव रिप्रेज़ेंटेटिव खां पुछां मां सरकार खां पुछां कंहिंखां पुछां सिर्फ़ु तइलीम जी अहमियत स्कूल त ठाहे छॾियो अथनि पर जॾहिं उनखे बिजली नथा ॾियनि त उते जेको ॿारु वेठो आहे उहो पढ़ी छा कंदो इन जो मतिलबु आहे त कंहिंखे बि ख़बर कान्हे त तइलीम जी अहमियत छा आहे त हालत असांजी उन हद ताईं बीठल आहे जंहिंमें असांखे अॻिते तमामु घणो करिणो आहे ऐं हीअ सर्वेस जेके थियनि था उहे असांखे चङी तरह इहो ॿुधाइनि था त असां किथे बीठल आहियूं मां हिन सर्विस ते अचां थो बिल्कुलु सर्विस ते ॻाल्हायूं था जनरल हिकिड़े जेका तव्हां ॻाल्हि कई त वालदेन जो बि कमिटमेंट जो लेवल एतिरो नज़र नथो अचे तव्हांखे त गवर्नमेंट जो बि कमिटमेंट जो लेवल नज़र नथो अचे ऐं तव्हांखे हुन वक़्तु ई जेके स्टूडेंट्स आहिनि हुननि जो बि शायदि कमिटमेंट जो लेवल नज़र नथो अचे पोइ बि जेका असां ॾिसूं था असांजी यूनिवर्सिटीज़ में जेके आहिनि असांखे टॉप बि पोजीशन होल्डर्स बि छोकिरा नज़र अचनि था ऐं सिंध जा स्टूडेंट्स जेके आहिनि एक्सल बि कनि था मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञी तमामु बहितरीनु पोज़ीशन्स ते बि सर्व कनि था पोइ हीअ सॼे सिस्टम मां निकिरी हू कीअं अॻिते था वधी वञनि सॼे सिस्टम जी सर जॾहिं निकिरनि था हाणे हर कंहिंजी पंहिंजी मतिलबु इंडिविजुअल कैपेसिटी बि हूंदी आहे इंडिविजुअल कैपेबिलिटी बि हूंदी आहे असां ईअं तक़रीबन ईअं नथा चई सघूं सभु सिंध ऐं मां इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त जेका कैपेबिलिटीज़ या त ओवरऑल हिकिड़ी ॻाल्हि कजे जेका असांजी क़ौम में आहिनि उहे घटि पायूं थी वञनि ॿियनि हुननि में कैपेबिलिटीज़ आहिनि पर उन ॻाल्हि ते असां चऊं त असांजो सिस्टम सही आहे जेकॾहिं CSS में केरु असांजो पोज़ीशन में टॉप थो करे वठे ऐं उन CSS जी पोज़ीशन जी टॉप जी बुनियाद ते चऊं त असांजो एजुकेशन सिस्टम सही आहे त न बिल्कुलु न ईअं नथा चई सघूं जेकॾहिं असां चऊं त यूनिवर्सिटीज़ में पहुचनि था सिस्टम सही आहे त न बिल्कुलु न असां ईअं नथा चई सघूं जॾहिं यूनिवर्सिटी जे अंदरि असां रिसर्च करे ॾिसूं असां डिटेल में वञूं था त अॼु खां 10 साल पहिरियों बोर्ड में जेके रिज़ल्ट्स ईंदा हुआ उहे पाण अंदाज़ो लॻायो त कीअं ईंदा हुआ ऐं हाणे कीअं ईंदा हुआ हाणे बोर्ड में रिज़ल्ट थी अचे 95-97% ऐं उहा कीअं थी अचे उनजे वधीक वाद में मां अंदरि नथो वञा वरी उनखां यूनिवर्सिटी जे एडमिशन्स खे तव्हां ॾिसी वठो त उते कहिड़ा ॿार पहुचनि था उन्हनि खे अॻिते हली कीअं थो खयो वञे ऐं यूनिवर्सिटी सां कोई एतिराज़ु न यूनिवर्सिटी त हलण लाइ ठहियूं न उते त ॿार ईंदा न उहो हिकिड़ो सिस्टम आहे जेको पहिरीं क्लास खां वठी अॻिते हली शुरू थिए थो असांखे ॻाल्हि करणी त छा उहो सिस्टम ठीकु आहे उन सिस्टम ते काफ़ी क्वेश्चन्स आहिनि उन सिस्टम ते काफ़ी सुवाल आहिनि उन निज़ाम ते काफ़ी सुवाल आहिनि ईअं त सर हाणे असांजा मतिलबु CSS पास कनि था ऐं यूनिवर्सिटीज़ में अचनि था पर CSS टॉप एजुकेशन सिस्टम ते अचूं था तव्हांखे सिस्टम में छा फ्लॉज़ नज़र अचंदा आहिनि की छा तव्हां सम्झो था त जेका ख़राबियूं आहिनि सिस्टम में सर एजुकेशन सिस्टम सिंध जो जेको आहे उहो तक़रीबन पूरो जेको आहे मुकमल तौर ते मुंहिंजे नज़र में फेल थी चुको आहे कीअं था चई सघूं इहो उनजे करे चई सघूं त छा हिते अकाउंटेबिलिटी आहे छा हिते गुड गवर्नेंस आहे छा हिते रूल्स एंड रेगुलेशंस सरकारी सेक्टर जी ॻाल्हि था कयो या प्राइवेट सेक्टर जी बि ॻाल्हि था सर प्राइवेट सेक्टर जी ॻाल्हि जेकॾहिं कयूं था त टोटली उनजो हिकिड़ो अलॻि एंगल आहे सरकारी सेक्टर में चओ था कोलैप्स थी वियो आहे बिल्कुलु कोलैप्स थी वियो आहे सर प्राइवेट स्कूल में कोलैप्स कीअं थियो आहे या उन्हनि जे ॿारनि जा जेकॾहिं असां वटि असर जी रिपोर्ट आहे असर जी रिपोर्ट बिल्कुलु क्लियरली चए थी त प्राइवेट स्कूल आउट परफॉर्म गवर्नमेंट स्कूल्स प्राइवेट स्कूल जी परफॉर्मेंस सुठी आहे एज़ कम्पेयर टू गवर्नमेंट स्कूल्स पर उनजा मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि जेके रीज़न्स असां जॾहिं असां रिसर्च कंदा आहियूं न त एनालिसिस कंदा आहियूं त उन में साम्हूं ईंदा आहिनि जीअं हिकिड़ो नंढो रीज़न मां तव्हांखे ॿुधायां हाणे बि केतिरा सिंध में साईं कॉलेजिस हूंदा जेके प्राइवेट कॉलेजिस आहिनि
केतिरी सिंध में यूनिवर्सिटीज़ हूंदियूं जेका प्राइवेट यूनिवर्सिटीज़ आहिनि ऐं जेकॾहिं हुननि जो कंपेरिज़न कयूं एट द एंड ऑफ द डे जेका प्रोडक्ट असां वटि निकिरे थी त यूनिवर्सिटीज़ में अचनि थियूं न त हुननि जी प्रोडक्ट्स असां ॾिसूं चंदे के छॾे करे बाक़ी तव्हां जेका सरकारी यूनिवर्सिटियुनि मां निकिरनि था उहे शायदि हुननि खां वधीक कॉम्पिटेटिव आहिनि वधीक जेका आहिनि बहितर तालीम सर मां ॾिसो तव्हां वरी हुन साॻी ॻाल्हि थियो यूनिवर्सिटी ऐं प्राइवेट यूनिवर्सिटियुनि जी ॻाल्हि ते खणी था वञो प्राइवेट यूनिवर्सिटियुनि जो हिकिड़ो ॿियो आहे हाणे मूंखे ॿुधायो त जेके ॿार अॼुकल्ह पहुचनि था सरकारी यूनिवर्सिटियुनि में उहे मेरिट जे हिसाब किताब सां अॻिते अचनि था जॾहिं शहरनि जी ॻाल्हि कयूं था त तक़रीबन ॿार उहे हूंदा आहिनि जेके प्राइवेट स्कूलनि में या कॉलेजनि में पढ़ी करे मथे अचनि था मेहरान यूनिवर्सिटी में या लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में जेकॾहिं हैदराबाद मां को कोटा खे खणे थो त उहो को फाउंडेशन पब्लिक स्कूल या कंहिं हुनजो हूंदो बाक़ी जॾहिं इंटीरियर जी ॻाल्हि कयूं था उते को जेको छोकिरो जंहिंजी हाईएस्ट परसेंटेज अची थी वञे उहो अची यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो उनखे असां खणी हली सघूं था पर असां ॿार जी उन ॿार जी ॻाल्हि कयूं था जेको असांजो स्टेटस आहे उहो बि आहे 5 खां 16 सालनि जे मैट्रिक क्लास जे ॿार जो उते असांजो पूरो एजुकेशन सिस्टम जेको आहे न उहो कोलेप्स थी चुको आहे उते सही मयारी तालीम न पई मिले ॿार खे हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां असांजी फाइंडिंग चए थी त असां वटि सिंध में तक़रीबन 50% ॿार अहिड़ा आहिनि जेके प्राइवेट स्कूल में पढ़ंदा उहे पेड ट्यूशन वठनि था प्राइवेट स्कूल वारा गवर्नमेंट स्कूल वारा नथा वठनि त हाणे इहो हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे अंसर आहे जंहिंसां लर्निंग लेवल ते तइलीमी मयार ते इज़ाफ़ो अचे थो प्राइवेट स्कूल में पढ़ंदड़ ॿार जेके अकाउंटेबिलिटी घणी आहे जॾहिं मां सरकारी स्कूलनि जी अकाउंटेबिलिटी जी ॻाल्हि कयां थो उस्तादनि जी अकाउंटेबिलिटी जी ॻाल्हि कयां थो गवर्नेंस जी ॻाल्हि कयां थो त उहा बिल्कुलु बि न आहे उनजे करे थी चुको आहे हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक था वठूं वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते वधायूं था नाज़रीन गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं पहिरों हिकिड़ो तालीम जे हवाले सां जेके जनरल गुफ़्तगू कई आहे हुन खां पोइ सर्विस जी जेका मुमताज़ साहब 2-3 दफ़ा असांखे रेफरेंस ॾींदा आहिनि हुन ते बि गुफ़्तगू कयूं था ऐं प्राइवेट स्कूल्स में जेका ट्यूशन जी ज़रूरत पए थी त पोइ प्राइवेट स्कूल्स में जेको पंहिंजो इटसेल्फ जेको कमु हुजणु घुरिजे हुन ते बि हिकिड़ो क्वेश्चन कयूं था हिन मुख़्तसर वक़फ़े खां पोइ वेलकम बैक नाज़रीन अचो त गुफ़्तगू कयूं था जेका सर्वे हुयो असर जो हुन ते गुफ़्तगू कयूं था असां सां मौजूदु आहिनि मुमताज़ पीरज़ादो साहब रीजनल कोऑर्डिनेटर आहिनि असर जा सिंध जा उन्हनि खां पुछूं था त सर तव्हां ब्रेक ते वञण खां पहिरियों ॻाल्हि कई त प्राइवेट स्कूल जा जेका ॿार आहिनि उहे ट्यूशन वठनि था पोइ बि 50% जेका ॿार आहिनि सरकारी स्कूल जा नथा वठनि उते तालीम जो मयार बि सुठो न आहे सरकारी में प्राइवेट में तव्हां चओ था त जेको आहे तव्हांजे सर्वे मुताबिक़ जेका आहे उहा बहितरु आहे प्राइवेट स्कूलनि जो मयार पोइ बि ट्यूशन वठनि था ॿार पोइ इहो सॼो सिस्टम में ट्यूशन जी कल्चर जी ज़रूरत छो थी पई सके सर ॾिसो न असां जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कयूं था जॾहिं असर जो सर्वे कंदा आहियूं असर जो सर्वे करण खां पोइ जॾहिं असां हुन हद ते ईंदा आहियूं भई हेतिरा ॿार असांजो जेके आहिनि उहो रीड करे सघनि था सिंधीअ जी स्टोरी अंग्रेज़ी जो जुमिलो त पोइ असांखे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त भई इन्हनि फाइंडिंग्स ई तव्हां कीअं पए थो कीअं तव्हां उन्हनि खे उहो कयो पोइ असां हुन में ॾिसंदा आहियूं त भई ॿारनि जो जेको तइलीमी मयार आहे उहो प्राइवेट स्कूलनि में छा आहे गवर्नमेंट स्कूलनि में छा आहे जेका ट्यूशन जी ॻाल्हि आहे जॾहिं असां घर में वञी छो त हीउ हाउस होल्ड सर्वे आहे असर जो ऐं असां घर वञी मेयर कंदा आहियूं ॿार ते असेसमेंट जेका कंदा आहियूं घर वञी कंदा आहियूं स्कूल में न कंदा आहियूं असांखे को सरोकार न आहे त ॿार गवर्नमेंट स्कूल में पढ़े थो या प्राइवेट स्कूल में पढ़े थो जिथे पढ़े थो हुनजो तइलीमी मयार ॾिसणो आहे जॾहिं असां हुन खां पुछंदे बि तव्हांजो स्कूल कहिड़ो आहे माना ही सर्वे जेका थियनि था जेका तव्हां सर्वे कया आहिनि इहे स्कूलनि में न आहिनि स्कूलनि में न आहिनि ही तव्हां वञी घरनि में हाउस होल्ड सर्वे आहे अच्छा तव्हां हाउस होल्ड सर्वे चलो मां हाणे अचां थो सर्वे जी तरफ़ तव्हां चओ था त 29 आउट ऑफ जेका आहिनि 29% ॿार जेका आहिनि सिंध में उहा तालीम नथा हासिलु कनि स्कूलनि खां ॿाहिरि स्कूल वञनि ई नथा 6 खां 16 सालनि ताईं ॿार जेका आहिनि तव्हां 29% चओ था चिल्ड्रन इन क्लास 5 कैन डू 2 डिजिट डिविजन माना 29% ॿार सिर्फ़ु जेका आहिनि 2 नंबरनि वारी जेका असां डिवीजन आहे उहा करे सघनि था उन खां वधीक नथा करे सघनि हीअ सॼियूं ॻाल्हियूं जेका आहिनि तव्हां माना जेको असांजे सिंध जा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां घर वञी नॉक करे हर स्कूल जे ॿारनि खे ॾिठो आहे छा मैकेनिज़म हुयो कीअं कयो अथव सर मैकेनिज़म इहो आहे त असां पाकिस्तान जो हिकिड़ो कंप्लीट साइकिल हूंदो आहे कंप्लीट साइकिल मां मुराद असांजो तक़रीबन जेको आहे उहो साल पूरे जो 1 साल जो पूरो चइनि क्वार्टर्स में विरहायल आहे 3 महीननि जे हिसाब सां उनजो पूरो हाणे जीअं ही मई में जीअं असां एंड था कयूं जून में ही साइकिल वरी स्टार्ट थी वेंदो 2013 जो साइकिल हींअर मई में एंड थी वेंदो वरी असां 2014 वारी रिपोर्ट ठाहिण जे फॉर्म में अची वेंदासीं रिपोर्ट मेकिंग में अची वेंदासीं सभिनी खां पहिरियों असां छा कंदा आहियूं जो असां हर एरिया में अक्रॉस पाकिस्तान पंहिंजो पार्टनर सिलेक्ट कंदा आहियूं त कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन असांजे लाइ सर्वे कंदी माना असर पाण न कंदी आहे असर इदारा तालीमो आगे जो इनिशिएटिव आहे बेलारज़ा जमील जेका असांजी हेड आहे उन सां गॾु साउथ एशियन फोरम फॉर एजुकेशन डेवलपमेंट जी कोऑर्डिनेटर बि आहे उनजो ही इनिशिएटिव 2008 खां ई स्टार्ट थियो हो त इदारा तालीमो आगे ई जेको आहे उहो हिन जो मतिलबु मेन जेको आहे उनखे खणी थो हले ऐं पोइ हू इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स जेको आहे सिलेक्ट कंदो आहे इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स जेका तव्हां सिलेक्ट कंदा आहियो हुनजो छा क्राइटेरिया आहे उनजो क्राइटेरिया इहो आहे त उनजी उन पार्टिकुलर घटि पैसनि में कमु करे ॾे नो बिल्कुलु न असांजी उन में इहो आहे त जेकॾहिं असांजो पार्टनर जेको आहे उनजी प्रेज़ेंस हुजे उन एरिया में
प्रेजेंस कीअं कंदा आहियो? कीअं डिस्ट्रिक्ट में प्रेजेंस मां तव्हांखे हिकिड़ी सॼो प्रपोज़ल ठाहे ॾियां, मां चवां त मुंहिंजो तमामु वॾो नेटवर्क आहे, मां डिस्ट्रिक्ट घोटकी में तमामु वॾो हिकिड़ो मौज़ शख़्सियत आहियां ऐं मुंहिंजो हिकिड़ो सॼो प्रपोज़ल हिकिड़ो सुठी अंग्रेज़ी में लिखियलु हुजे त तव्हां मूंखे ॾींदो? न, जेकॾहिं तव्हांजो प्रपोज़ल अचे थो बिल्कुलु हिकिड़ी अख़बार जे थ्रू असांजो ईंदो आहे, उन में उन खां पोइ तव्हांजी एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट ईंदी। मूंखे लॻे खोड़ माण्हू जेके आहिनि मां पंहिंजी NGO हिकिड़ी ठाहे करे मथे मोकिले सघां थो मूंखे प्रोजेक्ट इहो। दिस इज़ अ रनिंग बिज़नेस ओवर हीयर, मतिलबु मुंहिंजो बिल्कुलु थिए थो, पर असां उनखे बिल्कुलु हिकिड़े सिस्टम जे तहत एनालाइज़ कंदा आहियूं। असां फील्ड ते पाण वेंदा आहियूं जेकॾहिं को पार्टनर आहे। फॉर एग्ज़ाम्पल जीअं कुझु असांजा पार्टनर्स आहिनि, जीअं हैंड्स आहे, जीअं SCF आहे, सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे, जीअं NCHD आहे, उहे हर साल प्रॉपर चैनल जे थ्रू अप्लाई त कंदा आहिनि, पर उहे छो त 2-3 सालनि खां गॾियल कमु कंदा आया आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो एनालिसिस आहे, उन्हनि जी प्रेजेंस बि आहे उन्हनि डिस्ट्रिक्ट्स में, त उन्हनि जो त चांस हूंदो आहे त उहे वरी थी वञनि। पर जेकॾहिं को नओं डिस्ट्रिक्ट आहे, असां उन डिस्ट्रिक्ट में असांखे जीअं SCF मना करे थी छॾे भई मां नथी वञी सघां हिन डिस्ट्रिक्ट में, ऐं हैंड्स अप मना करे छॾे त असां नथा वञी सघूं हुन में, त पोइ असां उन में उन पार्टिकुलर जेके असां वटि ॿियूं एक्सप्रेशन ऑफ इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे खणंदा आहियूं पाण वटि। उन्हनि ते क्राइटेरिया मुख़्तलिफ़, त उन्हनि जो पहिरें हुन फील्ड में एजुकेशन में केतिरो कमु थियल आहे। ईअं न आहे त हिकिड़ी हेल्थ ते कमु कंदी हुजे ऑर्गेनाइज़ेशन, उनखे चवंदी असांखे एजुकेशन जो सर्वे कराए ॾियो, उनजो एजुकेशन में रिलेटेड एक्सपीरियंस हुजे, उनखां पोइ असां उते पाण वेंदासीं, उते ॾिसंदासीं त उनजो सेटअप छा आहे, उनखां पोइ फाइनल उन सां ॻाल्हियूं थींदियूं भई असांखे ही थी सघे। उन ऑर्गेनाइज़ेशन में एतिरी कैपेसिटी ज़रूरु हुजे जो हू जॾहिं सर्वे कराए त हुन वटि 100 खां 50 खां 100 माण्हू हुजनि जेके हुनजे लाइ फील्ड में वञी सघनि ऐं हुनजे लाइ उहो सर्वे करे सघनि। त बिल्कुलु थ्रू प्रॉपर चैनल हिकिड़ो इम्प्लीमेंटिंग पार्टनर सिलेक्ट थींदो आहे। पोइ उहे इम्प्लीमेंटिंग पहिरों स्टेप थी वियो इम्प्लीमेंटिंग पार्टनर तव्हां सिलेक्ट करे छॾियो, हुन खां पोइ जेका आहे तव्हां चओ था त हुननि वटि ह्यूमन रिसोर्स जेका आहे उहो एतिरो हुजे 50 खां 100 माण्हू हुजनि जेको हिकिड़े सॼे डिस्ट्रिक्ट में वञी जेको सर्वे करे सघनि। सॼे डिस्ट्रिक्ट जे लाइ तव्हां सम्झो था 50 खां 100 माण्हू। अगेन मां थोरो हिन में असर जो हुनखे न करे सघियो। सॼे डिस्ट्रिक्ट में असांजो जेको सैंपल आहे उहो इहो आहे त सॼे डिस्ट्रिक्ट में पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिक असांखे कुझु ॾींदो आहे विलेजिस पॉपुलेशन सेंसस जे हिसाब सां। 30 विलेजिस में असां वेंदा आहियूं। 30 विलेजिस में वञी हर विलेज में असां 20 हाउस होल्ड कंदा आहियूं ऐं हुते मौजूदु गवर्नमेंट टोटल जेका आहिनि कंहिं बि डिस्ट्रिक्ट में तव्हां 3 ॻोठनि में वेंदो, 3 ॻोठनि में वेंदासीं ऐं 20 हाउस होल्ड हर ॻोठ में तव्हां 20 घरनि में वेंदो, मतिलबु 600 हाउस होल्ड पर डिस्ट्रिक्ट। माना तव्हांजो क्राइटेरिया आहे त घटि में घटि 600 जेका आहिनि घरनि खे हिकिड़े डिस्ट्रिक्ट में तव्हां उन्हनि खे घटि में घटि घर हुजनि, उन्हनि जो रिप्रेजेंटेटिव सैंपल साइज़ जेको आहे तव्हांजो 600 घर आहिनि। ठीकु आहे, हिनखे कीअं मेक श्योर था कयो त घटि में घटि 600 थियल हुजनि? तव्हां वटि छा मैकेनिज़म? मूंखे हिकिड़ो मां तव्हांजे इहे सर्वे में ॾिठो हिकिड़ो फॉर्म आहे जेको तव्हां फिल था करायो। इहो फॉर्म मां किथे बि वेही फिल करे छॾियां, नालो लिखी ऐं मोस्टली ईअं थींदो बि आहे त माण्हू कंहिं पार्क में वेही इहे सॼा फॉर्म्स फिल करे छॾींदा आहिनि। पोइ इहो कीअं जेका आहे तव्हां मेक श्योर था कयो त हीअ जेका आहिनि? सर हाणे मां ॿुधायां त जेको असांजो ॿियो प्रोसेस हुनखे प्रोसेस खे अॻिते वधायूं था त इम्प्लीमेंटिंग पार्टनर सिलेक्ट थींदो आहे। मास्टर ट्रेनर्स जी हिकिड़ी ट्रेनिंग थींदी आहे 3 खां 4 ॾींहंनि जी। उन मास्टर ट्रेनर खे असां चवंदा आहियूं भाई हीअ तव्हां वञी ट्रेनिंग हाणे पंहिंजे जेके बि तव्हांजा वॉलंटियर्स आहिनि उन्हनि खे हीअ ट्रेनिंग इम्पार्ट कंदो, उन्हनि खे वरी ॾींदो। 30 विलेजिस त 60 वॉलंटियर्स पर विलेज असां 2 वॉलंटियर्स 2 रज़ाकार मोकिलींदासीं। जेके कोशिशि इहा हूंदी आहे त हुन पार्टिकुलर यूनियन काउंसिल या ॻोठ जा हुजनि जेके हुनजे वेझे इलाइक़े जा हुजनि, उहो हुन ऑर्गेनाइज़ेशन खे ख़बर हूंदी आहे सॼे हुनजी स्टेटिक्स जी भई असांजी छा आहे, लैंड मार्क्स वग़ैरह उनखे अवेलेबल हूंदा आहिनि, हर शइ उनजे हिसाब कंदा आहिनि। जॾहिं हुनजी ट्रेनिंग थींदी आहे पहिरें 60 वॉलंटियर्स जी, त असांजी पूरो मैकेनिज़म स्टार्ट थींदो आहे मॉनिटरिंग जो। छो त असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन खे हायर कयो आहे, उनखे ॾिसूं था भई तव्हांखे असांखे सर्वे करे ॾियणो आहे, त मॉनिटरिंग जे लाइ असांजूं मुख़्तलिफ़ टीम्स जेके आहिनि, जेके कराची जी रीजनल ऑफिस आहे, जेके डिस्ट्रिक्ट्स में टीम्स वेठियूं आहिनि, उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में तव्हांजी असर जी टीम्स आहिनि? हींअर असांजूं सखर, शिकारपुर, हैदराबाद, ठट्टो ऐं ख़ैरपुर में असां हींअर असर जी प्रेज़ेंट आहे ऐं इदारे तइलीम आगाही जी प्रेज़ेंस आहे। मतिलबु असांजा हिकिड़ो सिर्फ़ु असर जो सर्वे नथो थिए, बट असांजी ॿी बि इंटरवेंशन आहे। कुझु जॻहियुनि ते असां स्कूलनि में कुझु इंटरवीन कयूं पिया। मां हुन ते अचां थो बिल्कुलु। पहिरों सर्वे वारी ॻाल्हि कंप्लीट करे वठूं। तव्हां 600 जो सैंपल साइज़ खयो आहे जेको पर डिस्ट्रिक्ट में 600 घरनि जो, ऐं हुन में तव्हां चओ था त हर ॻोठ में तव्हां 2 वॉलंटियर मोकिलींदा आहियो ऐं 2 वॉलंटियर्स खे पोइ तव्हां जेका आहे उहा मेक श्योर कंदा आहियो त हर घर वञनि ऐं जेका 6 खां 16 सालनि जा ॿार आहिनि हुननि सां तव्हां जेको आहे हिकिड़ो इंट्रैक्शन कंदा आहियो। मॉनिटरिंग जेको तव्हां चओ था त असां मॉनिटरिंग कंदा आहियूं। हाणे तव्हां वेठा आहियो कराची में, तव्हां वेठा आहियो सखर में, तव्हां वेठा आहियो शिकारपुर में, तव्हां वेठा आहियो ख़ैरपुर में, लाड़काणे में कंहिं ॻोठ में थियनि था त तव्हांजी मॉनिटरिंग कीअं थिए थी? दैट्स अ गुड क्वेश्चन। हाणे तव्हां चओ था असांजी प्रेज़ेंस जेका आहे उहा कुझु डिस्ट्रिक्ट्स में आहे। हाणे मां कंबर शहदाद कोट कीअं वञां? हिन दफ़े जॾहिं सर्वे थियो मां एक्चुअली कंबर शहदाद कोट वियो हुउसि। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां सर्वे कंदा आहियूं त उनखां पोइ जॾहिं मास्टर ट्रेनर्स असां वटि ईंदा आहिनि, उहे असांखे पंहिंजूं डेट्स ॾींदा आहिनि
त भई असां हिननि ॾींहंनि में हिते सर्वे कंदा हूंदासीं। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं सेप्टेंबर जे पहिरें वीक में NCHD सर्वे वेठो करे त SCF सेप्टेंबर जे लास्ट वीक में सर्वे कंदो हूंदो, छो त हिकिड़े साल जो प्रोसेस आहे। जेका रिपोर्ट मेकिंग थिए थी उहो तक़रीबन 6 महीननि में ठहे थी। उन खां पोइ मतिलबु असांखे स्पेस मिली वेंदो आहे। जीअं असां वटि SCF में 10 डिस्ट्रिक्ट आहिनि, उहे आख़िरी वीक में था थियनि त असांजूं टीम्स ओॾे निकिरी वेंदियूं आहिनि। हर टीम मां हिकिड़ो माण्हू 2 माण्हू उन्हनि खे पूरी व्हीकल ट्रांसपोर्ट हर शइ ॾिनी वेंदी आहे त भई तव्हांजो कमु आहे सिर्फ़ु जेको आहे मॉनिटरिंग वञी कयो। मतिलबु ईअं न आहे जेकॾहिं मूंखे हितां निकिरणो आहे त आई कैन गो फॉर द फ्लाइट ऐं सखर वञी पकिड़े उते वञो नथा वञो। मुमताज़ साहब मूंखे इहो ॿुधायो, हिकिड़े डिस्ट्रिक्ट में 600 घर आहिनि, तव्हां चओ था त तव्हां हिकिड़ी कंहिं पार्टनर खे तव्हां उहो करे छॾींदा आहियो, हैंड ओवर करे छॾींदा आहियो, हू पार्टनर पंहिंजा 2 वॉलंटियर मोकिलींदा आहिनि। हाणे जॾहिं 2 वॉलंटियर वञनि था, मॉनिटरिंग जो मक़सदु तव्हां त इहो ॾिसो था तव्हां ऑफिस में वञी लाड़काणे जी या कंबर शहदाद कोर्ट में त तव्हांजा वॉलंटियर मूव थी विया आहिनि या न मूव थिया आहिनि, या तव्हां हुननि सां जेको 600 हाउस होल्ड जंहिंजी ॻाल्हि था कयो तव्हां हुननि जे हर हाउस होल्ड में वञी असां ऑफिस में न वेंदासीं। असां वटि ऑलरेडी लिस्टूं अवेलेबल हूंदियूं त कहिड़ो ॻोठु आहे कहिड़ो न आहे। उन खां पोइ GPS डिवाइसिस बि हूंदियूं त भई हिननि जी लोकेशन छा आहे। GPS ते कमु कयो था, यानी GPS ते बिल्कुलु कमु कयूं, हुननि जी लोकेशन्स छा आहिनि। असां ऑफिस जे हुननि खे ॿुधाए छॾींदा आहियूं बैरियर्स खे, जेके इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स भई असांजा माण्हू अची रहिया आहिनि, उनखे तव्हां कुझु न चवंदो उनखे पंहिंजो कमु करणु ॾियो। हाणे जेकॾहिं 30 हाउस होल्ड आहिनि, ज़रूरी न आहे त जेको 2 ॾींहंनि जो सर्वे आहे हुन में जेको असांजो मॉनिटरिंग लाइ माण्हू वञे थो 30 ॻोठनि में ई पहुची सघे। फॉर एग्ज़ाम्पल हू 8 खां 10 खां 12 ॻोठनि में पहुचे थो त वॉलंटियर्स जी प्रेजेंस ॾिसे थो, हुननि जो फॉर्म चेक करे थो ऐं अॻिते हले थो त इहो हुनजो बिल्कुलु आहे। हिकिड़ी क्राइटेरिया हूंदी आहे, हिकिड़ी परसेंटेज हूंदी आहे भई तव्हां हेतिरो एरर रखी सघो था, हेतिरो न। रिसर्च जे टूल्स में घणियूं शयूं थींदियूं आहिनि, उनजे हिसाब सां तव्हां कंदा आहियो। ईअं न आहे त असां 30 जो 30 विलेजिस में वञी उन्हनि खे असां पुछंदा आहियूं, न। ऐं उनखां अलावा असांजो जेको 20 हाउस होल्ड करे थो, 2 ॾींहं हुन ॻोठ में हूंदो आहे, छंछरु ऐं आचर। छो त हीअ हाउस होल्ड सर्वे आहे, असां कंहिं बि वर्किंग डे ते सर्वे न कंदा आहियूं। आचर ॾींहुं कंपलसरी आहे जेको असांजो वॉलंटियर आहे उहो उते वञे ऐं उते वञी हुनखे सर्वे करे। जीअं हाणे तव्हां चओ त भई डिस्ट्रिक्ट्स आहिनि, हाणे जीअं हैंड्स ऐं 2 ॾींहंनि में 2 डेज़ हूंदा आहिनि, हिकिड़े विलेज में वञनि था ऐं हुन में असां जेको स्टैटिक्स हुयो तक़रीबन जेको 3 घर करणा आहिनि हुननि खे, 3 विलेजिस 20 घर, हर विलेज में 20 घर करणा आहिनि। ऐं सैंपल में तव्हां जेको हिकिड़ो 20 घरनि में वञो था, पोइ इहो ज़रूरी न आहे त हू जेको ॻोठु आहे उहो तमामु वॾो ॻोठु हुजे ऐं हुन में को 1000 घर हुजनि ऐं तव्हां पोइ बि 20 घर कंदो। बिल्कुलु काफ़ी जेके घर आहिनि हुते 2000 घर बि हूंदा आहिनि, 2000 घर हूंदा, पोइ बि 20 कंदो। ऐं जेकॾहिं सैंपल जेको नंढो ॻोठु आहे जंहिंमें 500 घर हुजनि हुन में बि तव्हां, या को 200 घर हुजनि हुन में बि तव्हां 20 घरनि खे कंदो। हैदराबाद जी पसगरदाई में वञूं था त असांखे अहिड़ो ॻोठु मिले थो जिते 2000 घर हुजनि। इवन शिकारपुर जी पसगरदाई में, पर कुझु अहिड़ा ॻोठ हूंदा आहिनि जिते ॻोठे घर ई 3 हूंदा आहिनि, वरी हुननि जी बाउंड्री क्लोज़ थी वेंदी आहे, वरी अॻिते हली वेंदी आहे। हाणे असर जो बिल्कुलु हिकिड़ो जेको 3 ॾींहंनि जी मास्टर ट्रेनर्स खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, हुन में इहे ई शयूं सम्झाई वेंदियूं त भई तव्हांखे छा करिणो आहे जॾहिं तव्हां ॻोठ में वञो था। असांजो सैंपल 20 हाउस होल्ड जो ई आहे, त 20 हाउस होल्ड खणंदासीं, पर हर 5 घर खां पोइ 4 हिसनि में डिवाइड कंदासीं, हर पाड़े खे, हर मोहल्ले खे, हर तरह सां हुनखे इंसाफ़ करिणो आहे असांजी हुनखे। जेकॾहिं 2000 घर आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल 1000 घर आहिनि, त 250 घरनि जा उहो 4 पार्ट्स कंदो वॉलंटियर। पोइ 250 घरनि जे हिकिड़े सेंटर में, हिकिड़े मोहल्ले में बीहंदो ऐं उतां 5 घर खे पंहिंजे हिसाब सां जेको हुनजो सैंपल आहे इंटरवेल जो हर 5 घर खां पोइ उनखे खणंदो। जेकॾहिं किथे आहिनि ई 5 घर, हाणे 5 घर हिते, 5 घर हिते, 5 घर हिते, ईअं को सैंपल ठहे थो त उन्हनि इलाइक़नि में वरी स्कूल हिकिड़ो हूंदो आहे, उन्हनि सभिनी जा ॿार उन हिकिड़े पार्टिकुलर स्कूल में वेंदा आहिनि। त पोइ असां उन रज़ाकार खे इहो सम्झाईंदा आहियूं त भई पंहिंजी सम्झ मुताबिक़ ॾिस त घणा घर आहिनि, उन्हनि मां हर कंहिं हिसे इलाइक़े खे, हर कंहिं पाड़े खे उनजो जाइज़ हिसो ॾे ऐं जेकॾहिं किथे 3 घर आहिनि त तव्हां हिकिड़ो करे वठि, जिते 12 घर आहिनि उतां 2 करे वठि। तक़रीबन उन साॻे हिसाब सां जीअं असांजो आइडियल सिचुएशन इहा आहे त 100 ॻोठनि जो हिकिड़ो घर हुजे, हर 5 ब्लॉक सां असां 20 घर जेको आहे असां करे वठंदा आहियूं, हर 5 घर असां कंदा आहियूं त असां वटि 20 घरनि जो सैंपल अची वेंदो। आइडियल सिचुएशन 100 घरनि जी आहे, उनखां वधी बि सघे थी, उनखां घटि बि थी सघे थी। जीअं अक़लियती असां वटि जीअं आहिनि ॻोठनि में वञूं, जेके अक़लियती आहिनि जेका, उहा अक्सरियत उन्हनि जी ॿाहिरि थोरो ॻोठ खां परे रहंदी आहे, पर हुननि जा ॿार बि स्कूल वञनि था, छा हुनजो असां सैंपल न खणंदासीं, उन्हनि खे बि असां इन कंदा आहियूं। मां हिन सिलसिले खे थोरो अञा अॻिते वधाईंदुमि ऐं थोरो इहो सर्वे वारी ॻाल्हि खे अञा वधीक असां कोशिशि कंदासीं त डिटेल सां डिस्कस कयूं। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे वधायूं था अॻिते ऐं असां सर्वे जे हवाले सां गुफ़्तगू कयूं था। मुमताज़ साहब, तव्हां जेके ॻाल्हि कई त हाणे तव्हां सैंपल जो साइज़ बि ॿुधायो, कीअं सिलेक्ट कंदा आहियो, तव्हां वॉलंटियर्स जी ॻाल्हि बि ॿुधाई, तव्हां मास्टर ट्रेनिंग करायो उन्हनि खे, तव्हां मॉनिटरिंग जी बि ॻाल्हि कई। हाणे मां इहो तव्हांखे पुछणु चाहींदुमि त तव्हां जेको टेस्ट ॾियो था ॿारनि खे, जेको घर वञो था, हिकिड़े घर में नॉक कयो, पहिरियों हुननि खां पुछो त तव्हांजा हुननि जे घर में कुझु 6 सालनि खां 16 सालनि जा ॿार आहिनि, हाणे हू आहिनि, हुननि जा ॿार जेके अचनि था, पोइ हुननि खां छा माना तव्हां वञी पेपर
हिकिड़ो ॾेई था छॾियो उन्हनि खे या को ॿारनि खे को बाज़ दफ़ा ईअं हूंदो आहे ॿारु ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंढो आहे त हू पंहिंजो एतिरो कॉन्फिडेंस न रखंदो आहे, सिंपल शइ खे बि शैटर्ड थी वेंदी अथसि, त उहो तव्हां कीअं उन्हनि सां इहो सॼो मैकेनिज़म कीअं आहे जेको उन्हनि टेस्ट कंदा? सर मैकेनिज़म अगेन हुन में इहो ई आहे त असांजो जेको वञे थो पहिरें जेको वॉलंटियर रज़ाकार जेको वॉलंटियर छोकिरा आहिनि छोकिरियूं आहिनि? मिक्स आहे। अच्छा, ओके। छोकिरियुनि खे लाइ असां थोरो इंकरेजमेंट उनजे करे हूंदी आहे त जॾहिं बहिराड़ी में असां वञूं था दो सिक्योरिटी थ्रेट बि आहे, पर एक्सेस असांखे मिली वेंदो आहे हाउस होल्ड ताईं। जॾहिं मेल छोकिरा वेंदा आहिनि त पोइ एक्सेस मिलण जी थोरी ॾुखियाई हूंदी आहे, पर उनखां पोइ बि असांजो जॾहिं रज़ाकार पहिरें वेंदो आहे त पहिरें ॻोठ जे कंहिं माण्हूअ सां मिलंदो आहे, उतां इजाज़त वठी पोइ अॻिते हलण जी कोशिशि कंदो आहे, सभिनी खे गॾु हलंदो आहे। जॾहिं हू नॉक करे थो ऐं उनखां पोइ उनखे एक्सेस मिले थो न फैमिलीअ ताईं ॻाल्हाइण जो, हाणे उते वरी उन हाउस होल्ड जो पंहिंजो असांजो हिकिड़ो अलॻि उहो आहे त असां सिंगल किचन खे हिकिड़ो हाउस होल्ड तसवुरु कंदा आहियूं। माशी तौर ते जेकॾहिं हिकिड़ी चुल्ह हिकिड़ो रंधिणो आहे त उनखे असां हिकिड़ो घर काउंट कंदा आहियूं। हिक ई फैमिली जे हिक ई जेके हुन में ॿ टे किचन्स आहिनि अलॻि, त पोइ हुन में असां ॾिसंदासीं त 6 खां 16 सालनि जा ॿार, 5 खां 16 सालनि जा ॿार कहिड़ी फैमिली वटि आहिनि उनजो असां कंदासीं। हाणे ॿार मौजूदु आहे, उहो मां टूल्स वरी न खणी अची सघियो आहियां। असां वटि सिंधी, उर्दू, अर्थमेटिक ऐं इंग्लिश में उहो कुझु टूल पंहिंजे हिसाब जो ठहियलु आहे, उहो ॿिए क्लास जे हिसाब मां ठाहियो वेंदो आहे। इहो जेको तव्हांजो हिन में हिकिड़ो ॾिनल आहे जेका ॿारनि खे स्टोरी ॾींदा आहियो, हीअ जेका मसाला पढ़ण, हाणे इन खां इहे त माना सेंटेंस ऐं स्टोरी थी वियो, पर इन खां पोइ हिकिड़ी इन जी अञा लीस्ट लेवल बि आहे त हुन में लफ़्ज़ बि हूंदो आहे ऐं अल्फ़ाबेट बि हूंदो आहे, उहो पूरो कंप्लीट टूल जीअं ही उर्दू जो आहे, हर लैंग्वेज जो आहे। हाणे असां उन खां पोइ जॾहिं असां ॾिसूं था त असांजो जेको करिकुलम चए थो त ॿिए क्लास जे ॿार खे, असां नथा चऊं, असांजो करिकुलम चए थो त ॿिए क्लास जे ॿार खे स्टोरी पढ़णु अचणु घुरिजे, ऐं असांजो करिकुलम ई चए थो त भई जेको आहे हर ॿी क्लास जे ॿार खे इंग्लिश में सेंटेंस पढ़णु अचणु घुरिजे, छो त इंग्लिश बि हींअर इंटरवीन थी वई आहे, हुन में हर शइ ॾिसूं था, मंड कट करणु अचणु घुरिजे। असां 5 खां जेको पहिरें क्लास जो ॿार आहे वठी 16 सालनि जे ॿार खां हर ॿार ते उहा शइ एसेस कंदा आहियूं। साम्हूं ई असां वटि टूल हूंदो आहे, हिन फॉर्मेट में न हूंदो आहे, हुनजो पूरो हिकिड़ो अलॻि पेज आहे, हुनजो पूरो पैटर्न आहे जीअं ॿार खे बिल्कुलु सवलाई सां ॾेई सघिजे, ऐं असां उन ॿार खे पूरी दस्तरस ॾींदा आहियूं, पूरो हक़ु ॾींदा आहियूं त हुन टूल खे चङी तरह सां अंडरस्टैंड करे। हिकिड़ो पनो हिकिड़ो जंहिंमें तव्हांजी स्टोरी लिखियलु आहे, हिकिड़ी पेंसिल ॾेई छॾींदा आहियो या को? बिल्कुलु हर शइ, पेंसिल हूंदी आहे, पैड हूंदी आहे, ही टूल्स मुख़्तलिफ़ ठहियल हूंदा आहिनि, ऐं उन सां गॾु उनखे असां ॾींदा आहियूं उनखे पूरा, ऐं हर टूल जा 2 सैंपल्स हूंदा आहिनि। थी सघे थो त हिकिड़ो भाउ 7 सालनि जो हुजे ऐं ॿियो भाउ 11 सालनि जो हुजे, असां 11 सालनि जे भाउ ते हिकिड़ी शइ एसेस कंदा हुजूं, ॿियो भाउ हुन सां गॾु ई वेठो हुजे त उहो हुनखे जल्दी मेमोराइज़ करे वठंदो छा वेठो चए, त वरी जॾहिं हुन ॿिए ॿार खां असां कुझु वठंदासीं त हुनजे साम्हूं वरी ॿियो टूल एसेस कराईंदासीं, हूंदो साॻियो ई हुन जूं साॻियूं शयूं, पर इहो असां ज़रूरु ॾिसंदा आहियूं जेकॾहिं मदर जे साम्हूं ॿारु कॾहिं कॾहिं कंफ्यूज़ थी वेंदो आहे। वेरी फ्रैंकली शेयरिंग विद यू, सही ॻाल्हि थो कयां त माउ जे साम्हूं ॿारु कंफ्यूज़ थी वेंदो आहे, उहो कुझु न पढ़ी सघंदो आहे, हपकंदो आहे, असां हुनखे चवंदा आहियूं त वञी जेकॾहिं जीअं वंड ऐं कट जो सुवालु आहे, सिंधी ऐं इंग्लिश त उहो पढ़ी वेंदो आहे, पर वंड ऐं कट जे सुवाल में चवंदो आहे त मूंखे कुझु टाइम ॾियो, पोइ हुनखे उहा पेड ॾींदा आहियूं, पेंसिल ॾींदा आहियूं, पेन ॾींदा आहियूं, हुन चवंदा आहियूं तूं साइड ते वञी करे अचु, सिर्फ़ु 2 हूंदा आहिनि या 1 सुवालु हूंदो आहे वंड जो, उहो हुनखे ड्यू टाइम, वरी ड्यू टाइम असांखे ॾिसणो आहे, ईअं न आहे त अधु कलाकु हुनखे हिकिड़े वंड जे सुवाल में ॾेई छॾियूं, न, ड्यू टाइम 2 खां 3 मिंट 4 मिंट इंतज़ारु कंदा आहियूं, उहो हुन में हिनखे जेकॾहिं सही करे थो वञे त असांजो जेको हुन में वॉलंटियर आहे रज़ाकार आहे, उन पार्टिकुलर शइ खे मार्क करे छॾींदो आहे त हिन ॿार जो ई लर्निंग लेवल आहे। स्टोरी खां जुमिलनि खां असां सिंधी में यादि रखो स्टार्ट कराईंदा आहियूं त ॿारु जुमिलो पढ़ी सघे थो, जॾहिं जुमिलो रवानीअ सां पढ़ी वियो त पोइ हुनखे असां स्टोरीअ ते खणी वेंदा आहियूं, जेकॾहिं जुमिलो न पढ़ी सघे त हुनखे वापसि वर्ड ते खणी ईंदा आहियूं। अहिड़े क़िस्म जी पूरियूं टेक्निक्स आहिनि जेके रज़ाकारनि खे पूरो चङी तरह सां सम्झायूं वेंदियूं आहिनि त तव्हांखे छा करिणो आहे। असां चेक्स बि हया आहिनि हुन में, उन फॉर्म ते बि चेक कया आहिनि त जेकॾहिं स्टार्ट ऐं एंड टाइम जेको जॾहिं तव्हां फॉर्म ॾिसो था हुन में लिखियलु आहे स्टार्ट ऐं एंड टाइम। हाणे जेकॾहिं हिकिड़ो रज़ाकार चए थो त मां 11:15 ते एंटर थियुसि हिकिड़े घर में ऐं 11:25 ते हू ॿाहिरि निकिरी आयो ऐं हुन लिखियो आहे त मां 4 ॿारनि ते टूल असेसमेंट कई आहे, त हुनजो मतिलबु इहो आहे त हुन सही न कई आहे, छो त 10 मिंटनि में 4 ॿारनि ते टूल असेसमेंट थी नथी सघे। असांजो पंहिंजो ॿारु त हिकु ॿारु जेको आहे जेकॾहिं कंप्लीट हुनजी आहे दस्तरस स्टोरीअ ताईं आहे त उहो 7 खां 8 मिंट वठे थो हुन पूरी एक्सरसाइज़ में, न त 15 मिंट वठे थो, त जेकॾहिं इन जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो जेको रज़ाकार वञे थो उहो तक़रीबन अधु कलाक खां 45 मिंट हिकिड़े हाउस होल्ड में गुज़ारे। जेके तव्हां रज़ाकार सिलेक्ट कया आहिनि हुननि जी पंहिंजी क्वालिफिकेशन जो कुझु क्राइटेरिया आहे? जी सर, असांजो बिल्कुलु जेके असांजो इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स ई उहे सिलेक्ट कंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो इहो हूंदो आहे त असां उन्हनि खे एटलीस्ट इहो चवंदा आहियूं त एटलीस्ट बैचलर्स हुजनि, जेके कंदा आहिनि त इंटरमीडिएट ज़रूरु थियल हुजे, छो त असांजो टूल आहे असेसमेंट आहे उन्हनि जी उनजे हिसाब सां थियल हुजे।
काफ़ी मसलो पेश अचे थो असां सां इंटीरियर में। हिननि वॉलंटियर्स खे तव्हां पे कंदा आहियो या तव्हांजे इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स पे कंदा आहिनि? वी पे टू द इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स। इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स पे कंदा आहिनि? पोइ इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स उन्हनि खे पे कंदा आहिनि। फिक्स्ड अमाउंट सां पे कंदा आहिनि या उहो असां कमीशन उन्हनि खे ते बेस करे थींदा आहिनि त तव्हां फॉर्म जेतिरा भरे अचो हुन ते तव्हांखे न पैसा न मिलंदा? ॾिसो, हर ऑर्गेनाइजेशन में कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे, जेकॾहिं असांजी हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे, जॾहिं असां स्कूल सर्वे कंदा आहियूं न त असां रज़ाकार खे इहो ई चवंदा आहियूं भई तोखे पर स्कूल पे कयो वेंदो, मतिलबु पर डे न कयो वेंदो, जेतिरा तो स्कूल कया उनजे हिसाब सां पे कयो वेंदो। असर में ईअं न आहे। असर जो पूरो प्रोसेस 5 ॾींहंनि जो आहे, ट्रेनिंग खां वठी 3 ॾींहं ट्रेनिंग ऐं 2 ॾींहं सर्वे। जेका 3 ॾींहं ट्रेनिंग हूंदी उन में उनजो लंच, उन्हनि जो मतिलबु जेके रिफ्रेशमेंट्स वग़ैरह आहिनि ऐं ट्रेवलिंग अलाउंस उहो उन्हनि जो हूंदो आहे। ऐं जेके 2 ॾींहं सर्वे जा हूंदा आहिनि उन में ट्रेवलिंग ऐं उनजो पूरो कंप्लीट जेको आहे उहो रखियो वेंदो आहे। तक़रीबन फिक्स हूंदो आहे ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंटिंग पार्टनर्स खे चवंदो आहे त मेक श्योर कयो। पोइ वरी असांखे जॾहिं इन द एंड जॾहिं हर शइ थी वेंदी आहे त उहा हर शइ असां ॾे मोकिलींदा आहिनि त भई असां हीअ हेतिरो हेतिरो उन्हनि खे पे कयो। अच्छा, जंहिं घर में वञनि था हुननि जे घर में कोई डबल चेक जे लाइ को तव्हांखे इहो चेक करण जे लाइ त वाक़ई इहो सर्वे पार्क में वेही न भरियो अथनि, को कॉन्टेक्ट नंबर वग़ैरह जो मूंखे नज़र नथो अचे? जॾहिं 2012 में हिकिड़ो इहो थियो हो, मे बी हिन में त शीट में जेकॾहिं नंबर न, 2012 में असां वटि कुझु अहिड़ा केसिस आया जो असांजे रज़ाकारनि छा कयो, हिकिड़ी होटल ते वेही ऐं उनखे चयूं बाबा तुंहिंजे पुट जो नालो छा आहे, उन पुट खे नालो लिखी ऐं हिनखे उन्हनि करे छॾियो। हिन दफ़े असां स्पॉट चेकिंग शुरू कई ऐं स्पॉट ते असां पाण वेंदासीं। रज़ाकार भली 20 घर में वेठो हुजे, असां वटि साॻियो ई फॉर्म हो, स्पॉट चेक हो, असां 5 नंबर घर में हलिया वियासीं। असां हुनखां पुछो बाबा हिते केरु आयो, छा आयो, छा न थियो। उनखां पोइ हुनजी पूरी करे हुन रज़ाकार ताईं पहुतासीं, बाबा तो छा ॾिठो आहे, हुनखे चङी तरह ॾिठोसीं। ॿिन्ही में जॾहिं असांखे सभ में नज़र आयो इक्वालिटी आहे त पोइ असां अॻिते वधण जी कोशिशि कई। त ज़रूरु हुनजो पूरो हिकिड़ो असां वटि सिस्टम आहे जेको असां कयूं था हुनखे। अच्छा, मूंखे हाणे इहो ॿुधाइजो त जेका स्कूल जेका डिस्ट्रिक्ट्स तव्हां ॾिठा जंहिंमें तव्हां पंहिंजो जेको ॾिठो त तालीमी निज़ाम काफ़ी हद ताईं ख़राबु आहे, हुन जे लाइ छा तव्हांजो जेको इदारो आहे हुन कमु कयो आहे? सर, असांजो इदारो जेको आहे उहो इदारा तालीम आगाही उन मुख़्तलिफ़ अगेन हिकिड़ी नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन आहे। उहा असां काफ़ी जॻह ते, हींअर कराची में बि इंटरवेंशन आहे, सखर शिकारपुर में, पोइ हिकिड़े 2011 खां 2013 जे फेज़ में असां शिकारपुर में कोई 125 स्कूलनि में इंटरवेंशन कई, जिथे बाउंड्री वॉल्स न हुयूं, जिथे वॉशरूम सुठियूं न ठहियल हुयूं, जिथे पखो मतिलबु कंहिं उन्हनि जो जेको इंफ्रास्ट्रक्चर हो स्कूल जो शिकारपुर में 115 स्कूल 25 स्कूल जंहिंजे बाउंड्री वॉल्स न हुयूं, बाउंड्री वॉल्स न हुयूं या कंहिंजो वॉशरूम न ठहियल हुयो, बिल्कुलु वॉशरूम न ठहियल हो, बिजली जो न हुयो। हाँ, इहो उहो स्कूल हुआ जेके सरकारी स्कूल आहे, क्लोज़्ड न, सिर्फ़ु हलंदड़ स्कूल आहे, उस्ताद बि हो, हर शइ हो। उनखां पोइ असां उन्हनि ते वञी पंहिंजी इंटरवेंशन कई। फॉर एग्ज़ाम्पल हींअर हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां, काल्ह मां शिकारपुर में हिकिड़े ॻोठ में हुयुसि, उते तैब ॻोठ जो नालो आहे, उते उन्हनि चयो त असां वटि हिकिड़ी फीमेल टीचर आहे, 50 ॿार आहिनि ऐं असां वटि 2 कमरा आहिनि। हाणे 5 क्लास 50 ॿार, हिकिड़ी फीमेल टीचर, उहा हिकिड़ी फीमेल टीचर छा थी पढ़ाए सघे? त पोइ असांजी ऑर्गेनाइज़ेशन ईअं कंदी आहे त हुन ॻोठ जो वरी दुबारा हुते वेंदी आहे ऐं जेकॾहिं कम्यूनिटी सां वेही करे असां कम्यूनिटी खे ऑनरशिप था ॾियूं। कम्यूनिटी चए थी त भई असां वटि हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको असांजे ॿारनि खे पढ़ाए सघे थो, त पोइ असां कम्यूनिटी खे चई सघूं था त भई तव्हां छा था करे सघो, असां तव्हांजी मदद कंदासीं। पोइ असां पैरा टीचर बि उन में जेकॾहिं अची थो वञे असांजे हुन फ्रेम में त उते पैरा टीचर्स ॾींदा आहियूं। पैरा टीचर जी डेफिनेशन इहा आहे त जेकॾहिं कंहिंजी इंटरमीडिएट थियल आहे, सरकार हिकिड़ो उस्ताद ॾिनो आहे, हिकिड़ी फीमेल टीचर ॾिनी आहे, ॿी हिकिड़ी फीमेल टीचर अथव हुन ॻोठ जी न्याणी आहे जंहिंजी इंटरमीडिएट थियल आहे ऐं उन वीचारीअ खे नौकिरी नथी मिले का, त पोइ असां ईअं कंदा आहियूं त जेकॾहिं पैरा टीचर आहे, बहिराड़ीअ जी आहे, पंहिंजे स्कूल में हुन ॻोठ में वेही पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾेई सघे थी त हुनजो हक़ आहे, त उहा अॻिते कुझु वधे हुन करे। हाणे उन ॻोठ में ई पे तव्हां कंदा आहियो उनखे या तव्हांजी इम्प्लीमेंटिंग असांजी ऑर्गेनाइज़ेशन्स कंदी आहे उन जेका चऊं था असां हींअर पंहिंजी असांजी ऑर्गेनाइज़ेशन जी ॻाल्हि हले वेठी, इदारा तालीम आगे जी। करंटली हींअर असां जनवरी में पंहिंजो हिकिड़ो नओं फेज़ स्टार्ट कयो आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान में असां 600 स्कूलनि में इंटरवेंशन कंदासीं, जंहिंमां 300 स्कूल सखर ऐं शिकारपुर डिस्ट्रिक्ट जा आहिनि, 200 स्कूल सखर जा ऐं 100 स्कूल शिकारपुर डिस्ट्रिक्ट जा। उन्हनि में बि सॼो असांजो इहो आहे त असां क्लोज़ स्कूलनि में नथा वञूं, उहो गवर्नमेंट जो कमु आहे। असां जिन स्कूलनि में फैसिलिटीज़ घटि आहिनि, जिथे टीचर्स घटि आहिनि, जिथे कंहिं न कंहिं सॉफ्ट कंपोनेंट में हुनजी ट्रेनिंग कराए सघूं था, करिकुलम ॾेई सघूं था, निसाब ॾेई सघूं था, उनजी वेही कंदासीं। हींअर उन्हनि इलाइक़नि में सर्वे हले वेठो, वरी दुबारा हर शइ थिए वेठी, बेस्ट लाइन स्टडी थिए वेठी हुनजी, त कहिड़नि कहिड़नि ॻोठनि में असां इंटरवीन करे सघूं था ऐं उते पंहिंजो कमु करे सघूं था। शिकारपुर ऐं सखर में ई 300 स्कूल आहिनि ऐं सॼे रेस्ट ऑफ पाकिस्तान में बाक़ी 300 स्कूल
स्कूल आहिनि ॿिया बाक़ी रेस्ट ऑफ पाकिस्तान में इंटरवीन करणु लसबेला में 100 स्कूल आहिनि, मुज़फ़रगढ़ ऐं डीजी खान में 100 स्कूल आहिनि। सिर्फ़ु असां वटि सिंध में जेके आहिनि उहे आहिनि, ऐं हिन पासे गदाप में जेके आहिनि उहे असां 10 स्कूलनि में इंटरवेंशन कयूं। हुते तव्हां बाउंड्री वॉल, पखो, बिजली जाते जेको हुनजी ज़रूरत आहे, उन स्कूल जी जेका ज़रूरत आहे उन में असां कोशिशि कयूं था त उन्हनि सां कम्यूनिटी सां मिली करे ऐं उनखे। अच्छा, मूंखे इहो ॿुधाइजो, हाणे वापसि अचूं था सर्वे जी तरफ़, छो त असां मैकेनिज़म ते जेका आहे डिस्कस कयो, तव्हांजी रिसर्च मैथोडोलॉजी ते डिस्कस कयो, तव्हांजी सर्वे जी फाइंडिंग आहिनि। ही जेका तव्हां एॾी वॾी रिपोर्ट ॾिनी आहे, 2013 जी रिपोर्ट आहे ऐं जेका जनवरी 2014 में पब्लिश थी आहे, हिन जे मुताबिक़ तव्हां सिंध जी जेका आहे त जेको मां कोट कंदो आहियां त 4th नंबर ते असांजो प्रोविंस खे तव्हां काउंट था कयो, इहो सॼो कीअं आहे? तालीम खे माना 4th नंबर ते ई सम्झो था 4 सूबनि जे कंपेरिज़न में, या सम्झो था त को बहितरी आहे, छा आहे? सर ॾिसो, जॾहिं असां तइलीमी मयार जी ॻाल्हि कयूं था त हाणे सिर्फ़ु इहा असर जी फाइंडिंग नथी चए। तव्हांजी सुप्रीम कोर्ट जो जेको जजमेंट आयल हो इफ्तिखार चौधरी जो, स्कूल बंदि हुजण जी जेका हुई, तव्हांजे गोस्ट स्कूल जेका आहिनि नॉन फंक्शनल, जी। हाणे तव्हांजी गवर्नमेंट त अञा ताईं गोस्ट स्कूल में निसार साहब चयो त असां वटि को गोस्ट स्कूल न आहे। न, निसार साहब जे फ्लोर ते 6000 गोस्ट स्कूल आहिनि, माना क्लोज़ रही नॉन फंक्शनल, बट गोस्ट स्कूल जी डेफिनेशन हिकिड़ी ॿी आहे, क्लोज़ रही नॉन फंक्शनल न चाहे, ठीकु आहे। त उहे आहिनि। उन खां पोइ अलिफ ऐलान जी काल्ह हिकिड़ी रिपोर्ट जारी थी आहे, उन्हनि में ख़ैबर पख्तूनख्वा उन्हनि ॿुधायो आहे त भई उनजी जेके आहिनि उहे सिंध खां, पर 4थे नंबर ते वरी उन्हनि सिंध खे काउंट कयो आहे ख़ैबर पख्तूनख्वा जी हालत सां गॾु। पर उहा वॉर लाइक सिचुएशन आहे हुते, सिंध में वॉर लाइक सिचुएशन न आहे। रेस्ट इज़ त असां जॾहिं तइलीमी मयार जी ॻाल्हि कयूं था त जॾहिं असां बलूचिस्तान जे सेक्रेटरी ॾे वञूं था, उहो असांखे चए थो त भई हिनखे मां ऑन कयां थो ऐं हिनखे तव्हां हिन हिसाब सां सर्वे करे मूंखे डेटा वठी ॾियो। ऐं जॾहिं असां हिते चऊं था त ईअं न आहे, असांजी हिते जेके गवर्नेंस हिते प्रोविंशियल ब्यूरोक्रेसी वेठी आहे उन रिपोर्ट खे ऑन करे थी ऐं अॻिते वधी वञण जी हिन ते कोशिशि करे थी। असां जॾहिं अंदरि ॾिसूं था त उते असांखे फ्लॉ नज़र थो अचे। असां ईडीओ खे जॾहिं हाणे मूंखे ॿुधायो, असां चऊं था 4थे नंबर ते हिकिड़ो ईडीओ जेको आहे, जेको डीओ एजुकेशन आहे, उहो चए थो त मां हिकु उस्ताद खे स्कूल न वञण जे करे सस्पेंड थो कयां त यूनियन हड़ताल थी करे छॾे। हिकिड़े ॻोठ में जॾहिं असां सिचुएशन ॾिसूं था त बिजली कान्हे का एतिरनि ॾींहंनि खां, असांजो जेको सोसाइटी आहे उहा ॿारनि जी तइलीम कॾहिं बि एहतिसाब नथी करे त ॿारनि खे छा वेठो थिए, उहा ॿियनि शयुनि में मसरूफ़ आहे, ॿियनि शयुनि जा उनखे घणा जेको आहे सो खफ़ा लॻल आहिनि। त उन पूरे कॉन्टेक्स्ट में जॾहिं असां ॾिसूं था त असांजी एजुकेशन वाक़ई पोइ हिते आहे, इन ते महिनत करण जी ज़रूरत आहे। गवर्नेंस हर शइ, हर लिहाज़ खां, बलूचिस्तान खां बि असां पोइ हिते आहियूं, ख़ैबर पख्तूनख्वा खां बि असां पोइ हिते आहियूं, हुते तालीमी सिस्टम तमामु बहितर आहे। तइलीमी सिस्टम जी बहितरी जी ॻाल्हि न आहे। बलूचिस्तान में तव्हां ॿुधायो त असांजी हिनखे त छॾियो, बलूचिस्तान में तव्हां गूगल जो ट्रेंड खणी ॾिसी वठो त एजुकेशन ते घणी सर्चिंग आहे। सभिनी खां पूरे पाकिस्तान में एजुकेशन जे बारे में जेका सर्च थिए थी त एजुकेशन ते छा थी रहियो आहे, बलूचिस्तान प्रोविंस मां। बलूचिस्तान खे तव्हां असां ईअं त चई छॾियूं भई पोइ हिते पहले इलाइक़ो आहे, वॉर लाइक सिचुएशन आहे, हीअं हर शइ कबीला इलाइक़ा आहिनि, ठीकु आहे, पर जेका बि हुते एजुकेशन इम्पार्ट कई थी वञे उहा क्वालिटी जी ज़रूरु कई थी वञे। असां ईअं नथा चऊं स्कूल असां वटि बि आहिनि, टीचर असां वटि बि आहिनि, हाई सैलरीज़ आहिनि एजुकेशन जूं, तइलीमी मयार जी जेका तइलीमी आहे तइलीम उहा इम्पार्ट नथी कई वञे। असांजा ॻोठाणा चवंदा असांखे त किताब मिले ई कोन्हनि खे, पर असांजा डीओस चवंदा असांखे किताब विरायूं वेठा। ॻोठाणा असांखे चवंदा त भई असांखां पैसा था वठनि उस्ताद साहिबान। ॻोठाणे जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, असां हींअर असर कचहरी जे नाले सां हर ॻोठ में वञूं वेठा ऐं उन्हनि सां सभई ॻाल्हियूं करे रिपोर्ट करे असां वरी साहिबनि खे ॾेखारींदासीं त बाबा हीअ शयूं हीअं आहिनि, उन ॻोठ जो नालो, उन ॻोठ जे हेड मास्टर जो नालो, उन ॻोठ जो फाइंडिंग्स जेका तव्हां जेका ॾिनी आहे त हुन हिसाब सां माना असां हीअ जेका कैलकुलेशन थी आहे, कंपेरिज़न थियो आहे, हुन हिसाब सां तव्हां चओ था त असां 4थे नंबर ते आहियूं त 41% जेके ॿार आहिनि उहा 5वीं क्लास ताईं जेके आहिनि उहे हिकिड़ी कहाणी नथा पढ़ी सघनि। हिननि बेस ते तव्हां चयो आहे या तव्हांजो लर्निंग लेवल जे हिसाब सां आउट ऑफ स्कूल जेके आहिनि उहे त केपी में असांखां सिंध खां वधीक आहिनि, जेके 29 आहिनि उहे हुते वधीक आहिनि। आउट ऑफ स्कूल ॿार जेके स्कूल नथा वञनि उहे केपी में वधीक आहिनि, बलूचिस्तान में वधीक आहिनि। लर्निंग लेवल जी जेका ॻाल्हि आहे त मयारी तइलीम ॿार केतिरो करे सघे थो, उन में असां उन्हनि खां पोइ मयारी तालीम जेको सिखण जे हिसाब सां असां पोइ हिते आहियूं, ॿार जेके स्कूल नथा वञनि केपी के थोरो असां हुते आहे या बलूचिस्तान में बि स्कूल नथा वञनि, पर उन्हनि खे जेका तइलीम मिले थी जेका ॿार खे उन जी मयार जेको आहे वंस ॿार स्कूल हलियो वियो जेको हुननि खां पोइ जेका तव्हां हिकिड़ो सर्वे कयो था हुन जे हिसाब सां जेका तव्हांजी फाइंडिंग्स आहिनि असां 4th नंबर ते अचूं था ऐं बाक़ी जेके आहिनि हू 3 नंबर ते या हुन ते अचनि था। ठीकु नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, सर तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में आयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं हिन गुफ़्तगू में असां कोशिशि कई आहे त जेका सूरत हाल आहे तालीम जी, जेका हुते फैक्ट्स एंड फिगर सां जेके माण्हू वञनि था, ऑर्गेनाइज़ेशन्स वञनि थियूं, सर्वे कनि थियूं, हू तव्हांजे साम्हूं पेश कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असां हीउ प्रोग्राम कंदा आहियूं ऐं जॾहिं सूरत हाल तालीम जी ऐं प्राइमरी तालीम जी ॻाल्हि कयूं था त को सुठी
जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे उहा नज़र न ईंदी आहे, बल्कि चवण इहो घुरिजे त कुझु अफ़सोस थींदो आहे त असां पंहिंजी तालीम जे मयार खे एतिरो पोइते खणी आया आहियूं त जेकॾहिं असां KP ऐं बलोचिस्तान जे हवाले सां बि ॾिसूं त हुते बि असांखे जेको ॿार तालीम हासिलु कनि था, स्कूल वञनि था, असांखे हुन खां बि पोइते नज़र अचूं था। असर जी रिपोर्ट त पंहिंजी जॻह ते, पर ॿिया जेका तालीमी जेका माप आहिनि या असां पंहिंजे प्रोग्रामनि में जेका हायर एजुकेशन जा, महिराणी यूनिवर्सिटी जा या ॿियनि यूनिवर्सिटी जा असां IBA जा जेका मैनेजमेंट आहे या VC साहब हुननि खे घुरायो त हुननि जो बि इहो ई हुयो त ॿार जेका असां वटि अचनि था हुनजो लेवल को एतिरो सुठो न आहे, जिते तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं कोताहियूं ॿियनि असांखे नज़र ईंदियूं, हुकूमत जी नज़र ईंदी, असांखे शायदि तव्हां चओ त मीडिया जी आहे, कंहिंजी बि आहे, तव्हां चई सघो था, हुते तव्हांजी ऐं मुंहिंजी ज़िम्मेवारी बि आहे। मां हमेशह प्रोग्राम जे आख़िर में इहो चवंदो आहियां त पंहिंजी असेस कयूं, पंहिंजे पाण खे ॾिसूं त असां केतिरो कंट्रीब्यूट करे सघूं था हिन तालीम जी बहितरी जे लाइ, जेको इहो न सिर्फ़ु इहो त असां जेको को असां कंहिंजी फेवर कंदासीं, पर इहो तव्हांजो ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। सिंध TV हिकिड़ी कोशिशि कई आहे पंहिंजो हीउ प्रोग्राम असां सिर्फ़ु एजुकेशन जे हवाले सां डिवोट करे, तव्हां पंहिंजी कोशिशि बि ॾिसो ऐं मां बि पंहिंजी कोशिशि ॾिसां त असां छा करे सघूं था। तालीम जी जेकॾहिं बहितरी न कंदासीं त असांजी जेको क़ौमनि जो जेको बका आहे उहो तमामु ख़तरे में पइजी वेंदो। नाज़रीन, हिन सां वक़्तु पूरो थो थिए। पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।